मौजू आहे कारूंझर जबल। सिंध जो उहो हसीन पहाड़ी सिलसिलो जिते हर साल हज़ारे माण्हुनि जा मेड़ाका हूंदा आहिनि। हिन वक़्तु जबल जी कटाई करे पथरनि जो कारोबार कयो पियो वञे। इहो कारोबार सिंध जी मईशत लाइ सही आहे या नुक़सानकार। इन मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ असां दावत ॾिनी आहे मिस्टर सिंधी खे। वेलकम मिस्टर सिंधी। महिरबानी साईं। सिंध हिन वक़्तु कारूंझर जी कटाई करे उन जे पत्थर खे इस्तेमाल कयो पियो वञे, जंहिं ते सोशल मीडिया ते तमामु घणी मुखालफ़त कई पई वञे। पर जेकॾहिं असीं थधे दिमाग़ सां सोचूं त इन कारोबार में उते जे ग़रीबनि ऐं मिसकीननि लाइ रोज़गार जा दर खुली पवंदा। जिते बुख जे करे ॿार मरनि था, उते ॿ गिरह मानी जा नसीब थींदा उन्हनि खे। इन में ग़लति छा आहे? जबलनि जी कटाई त सिंध में शुरू खां वठी थिए पई। तव्हां उते त कॾहिं मुखालफ़त न कई? साईं, कारूंझर जबल सिर्फ़ हिकु जबल न आहे। इन जबल में लिकल हिकु अज़ीम तारीख़ आहे। इन जबल में पत्थर न पर असांजा अरमान दफ़न आहिनि। सिंध जो अदब हुजे या शाइरी, कारूंझर जो ज़िक्र इन करे आम मिले थो छो त इन सां जुड़ियल रूह जो रिश्तो आहे। साईं, मञूं था त अॼु जे सरमाएदारी दौर में एहसासनि ऐं जज़्बातनि जो क़दर नाहे रहियो, पर अॼु बि असां जहिड़नि पुरहियतनि जे दिलनि में तारीख़ जा बाब खुलियल आहिनि। मिस्टर सिंधी, तव्हां पंहिंजे जज़्बातनि खे न ॾिसो, उते जे माण्हुनि जी बुख खे ॾिसो। न साईं, ग़लति सोच आहे तव्हांजी। जिते ख़रबनि जो कोयलो कढी कुझु न मिलियो, उते पत्थर विकिणी कहिड़ा ॾीआ ॿारींदा। अञा बि यकीन न अचे त बदीन जे माण्हुनि खां पुछो, उतां निकिरंदड़ तेल ऐं गैस ते उन्हनि खे कहिड़ी रॉयल्टी मिली। माण्हू बुख में ख़ुदकुशियूं करण लॻा, पर सियासतदाननि जूं तिजोरियूं न भरियूं। इन्हनि जाहिलनि खे कहिड़ी ख़बर त तारीख़ हिकु क़ौम लाइ केॾी अहमियत रखे थी। इन्हनि खे बसि पंहिंजी दौलत सां प्यारु हूंदो आहे। इन्हनि जी दौलत जे चकर में असां पंहिंजी धरती ते निंधड़का थी विया आहियूं। इन्हनि पंहिंजा पेट भरण लाइ सिंध जा वसीला खपाया, तिजोरियूं भरण लाइ ज़मीनूं नीलाम कयूं। ग़रीबनि जे पेट ते लत रखी कॾहिं बेरियाटाउन जी स्कीम हले थी त कॾहिं ज़ुल्फ़कार आबाद जो बुनियाद रखिजे थो। पर हाणे ही दौलत जे नशे में एतिरा त अंधा थी विया आहिनि जो इन्हनि खे तारीख़ ऐं सक़ाफ़त बि ॾिसण में कोन थी अचे। ज़िंदा क़ौमूं हमेशा पंहिंजी तारीख़ ते नाज़ कंदियूं आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी त बर्तानिया में कई ॾहाका तारीख़ी जॻहुनि खां पब्लिक खे परे रखियो वियो हो। इहो इन करे जो मतां के माण्हू जे करे तारीख़ी इमारत या मुजसमे खे को नुक़सान पहुचे। बर्तानिया क़ौम पंहिंजे तारीख़ी वरसनि खे ॾिसण लाइ तहरीकूं हलायूं। 1981 में जॾहिं फिरौन जे लाश खे फ्रांस मोकिलियो वियो त एयरपोर्ट ते उन लाश जो शाही इस्तक़बाल कयो वियो, तोबनि जी सलामी ॾिनी वई, सिर्फ़ इन करे जो फिरौन जो लाश हिकु तारीख़ी महाज़ सां जुड़ियल हो। साईं, इहे आहिनि ज़िंदा क़ौमनि जूं निशानियूं। ऐं ॿिए पासे असांजी हालत ॾिसो, पंहिंजी तारीख़ ते कारोबार करे पैसो कमायो पियो वञे। इन्हनि बेज़मीरनि खे कारूंझर कटण महिल रोपलो कोली जी यादि कोन आई, पर इन्हनि जाहिलनि खे इल्मु हूंदो त यादि ईंदी। सिंध जे ख़िलाफ़ अंग्रेज़नि जो कब्ज़ो ऐं गोलीला जंग जो मर्कज़ इहो कारूंझर जबल ई हो, जितां अंग्रेज़नि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वेंदियूं हुयूं। हींअर असीं कोली ज़ात खे कम ज़ात सम्झूं था, पर साईं 1818 में शांतो कोली जे घर में जनम वठंदड़ केसर बाई जी कुख मां जनम वठंदड़ ॿार जॾहिं जवान थिए थो त रोपलो कोली जी शक्ल में अंग्रेज़नि जूं वायूं बताल करे छॾे थो। इन्ही कारूंझर जबल में लिकी जॾहिं रोपलो जूं कार्रवायूं हलंदियूं हुयूं त बर्तानिया में वेठल सरबराहनि जा होश उॾामी वेंदा हुआ। 1858 में जॾहिं रोपलो कोली खे संदन साथियुनि समेत फाही चाढ़ियो पियो वियो त सभिनि जे चपनि ते मुस्कुराहट हुई ऐं नज़रूं इन्ही कारूंझर ते खुतल हुयूं। साईं, हथ ॿधी अर्ज़ था कयूं त कारूंझर टोड़े क़ौम जा अरमान न मारियो। तारीख़ न रही त क़ौम बि न रहंदी। पर जेकॾहिं हरू भरू तारीख़ ते हमिलो करणो आहे, कारूंझर जे सुतल महाज़ खे वरी जाॻाइणो आहे, त हिते तारीख़ पंहिंजे पाण खे दोहराईंदी। यादि रखो, हिते रूपलो जे रूप में हज़ारे रूपला हलनि था। जेकॾहिं अंग्रेज़नि जी ताक़तवर फ़ौज सां बग़ावत थी सघे थी त इबादत अव्हां जी बि कोन थींदी। इन करे ही वक़्तु कंहिंजो पेट फाड़े पंहिंजे पेट खे भरण जो न, पर पंहिंजो हथ वधाए ॿियनि खे हथ ॾेई अॻिते वधण जो आहे। तारीख़ क़ौम जो असासो हूंदो आहे ऐं असासनि ते क़ौमनि जो बुनियादु हूंदो आहे। अहिड़ी मईशियत, अहिड़ो मुनाफ़ो तव्हांखे ई मुबारक हुजे, छो त तारीख़ विकिणी कमायल पैसो असां लाइ हराम हूंदो आहे।